बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्लाह जे नाले सां जेको वॾो महिरबान ऐं रहम कंदड़ आहे। यासीन वल क़ुरआनिल हकीम इन्नका लमिनल मुरसलीन। यासीन, कसम आहे हिकमत भरे क़ुरान जो त तूं बेशक रसूलन मां आहीं। अला सिरातिन मुस्तक़ीम तंज़ीलल अज़ीज़िर रहीम। लितुन्ज़िर क़ौमन मा उन्ज़िर आबाउहुम फहुम गाफ़िलून। सिद्धीअ वाट ते आहीं, ज़बरदस्त ऐं रहम कंदड़ हस्तीअ जो नाज़िल कयल आहे त जीअं तूं ख़बरदार करीं हिकिड़ी अहिड़ी क़ौम खे जिन जा अब्बा ॾाॾा ख़बरदार न कया विया हुआ, जंहिं करे उहे ग़फ़लत में पियल आहिनि। लक़द हक़्क़ल क़ौलु अला अक्सरिहिम फ़हुम ला युमिनून। उन्हनि मां घणा माण्हू अज़ाब जा हक़दार थी चुका आहिनि, उन करे उहे ईमान नथा आणीनि। इन्ना जअलना फी अअनाक़िहिम अग़लालन फहिय इलल अज़क़ान फहुम मुक़महून। असां संदन गिचुनि में ॻट विझी छॾिया आहिनि जेकी खाॼुनि ताईं पियल अथनि, जंहिं करे हू ॻाटे टंगियल आहिनि। वजअलना मिन बैन अयदीहिम सद्दन वमिन खल्फिहिम सद्दन फअग़शयनाहुम फहुम ला युबसिरून। असां हिकिड़ी अड़ संदन अॻियां ऐं हिकिड़ी अड़ संदन पुठियां ॾेई छॾी आहे। ईअं असां खेनि ढके छॾियो आहे जो कुझु बि ॾिसी नथा सघनि। वसवाउन अलैहिम अअंज़रतहुम अम लम तुनज़िरहुम ला युमिनून। इन्हनि लाइ बराबर आहे जो तूं खेनि ख़बरदार करीं या न करीं, ईमान न आणींदा। इन्नमा तुनज़िरु मन इत्तबअ अज़्ज़िक्र व ख़शिय अर्रहमान बिलग़ैब फबश्शिरहु बिमग़फ़िरतिन व अज्रिन करीम। तूं त उन शख़्स खे टेॼारे सघीं थो जेको नसीहत ते हले ऐं बिना ॾिसण जे रहमान खां टिॼे। उन्हीअ खे गुनाहनि खां माफ़ी ऐं भले अजर जी ख़ुशख़बरी ॾेई छॾ। इन्ना नहनु नुह्यिल मौता व नक्तुबु मा क़द्दमू व आथारहुम व कुल्ल शैइन अहसयनाहु फी इमामिन मुबीन। असां ज़रूर मुअन खे जीअरो करण वारा आहियूं, जेकी कुझु करे चुका आहिनि ऐं जेकी निशान पोयां छॾिया अथनि, तिन सभिनी खे असां लिखंदा था वञूं। असां हर शइ खे हिकिड़े खुलियल किताब में लिखी छॾियो आहे। واضرب لهم مثلا أصحاب القرية إذ جاءها المرسلون إذ أرسلنا إليهم اثنين فكذبوهما فعززنا بثالث فقالوا إنا إليكم مرسلون। उन्हनि खे मिसाल तौर उन ॻोठ वारनि जो किस्सो ॿुधाए जॾहिं मंझसि रसूल आया हुआ। असां वटि 2 रसूल मोकिलिया त हुननि ॿिन्ही खे कूड़ो सॼो। पोइ असां खेनि मदद ॾियण लाइ 3 मोकिलियो ऐं उन्हनि सभिनी चयो असां तव्हां ॾांहुं रसूल करे मोकिलिया विया आहियूं। قالوا ما أنتم إلا بشر